Subscribe now and press the bell icon. Never miss an update. तव्हांजे हिन महफ़िल में अॼु हिन ई सेंटर जो लोकाप्टर टीचर मशकूर रियाज़ सिंजणी तव्हांखे कुझु पंहिंजो शेर ॿुधाइणु चाहे थो। आउं खेसि गुज़ारिश कंदुसि तो अचे ऐं तव्हांखे पंहिंजो ताज़ो शेर ॿुधाए, पर शाह साईं जे हिन शेर सां खेसि सॾु कंदुसि। जां जीअं तव्हां जियो, जां जीअं तव्हां जियो, जलण री नाहे जाइ, ततीअ थथीअ हल कान्हे वेल वेहण। मशहूर रियाज़ से साईं रियाज़ करे जी ऐं साईं निज़ाम प्रश्न ते आऊं कुझु कयां थो। ज़माने जी रौनक हड़ी चार आहे, ज़माने जी रौनक हड़ी चार आहे, भला छा ज़मानो कंहिंजो यार आहे। ज़माने में आहियूं महिमान वांगे, ज़माने में आहियूं महिमान वांगे, कचे ठहियल कंहिं मकान वांगे, कंहिंसां थियो ज़मानो वफ़ादार आहे, भला छा ज़मानो कंहिंजो यार आहे। ज़माने में एतिरे भला केसी रहो, ज़माने में एतिरे भला केसी रहो, छॾे धन दौलत हथे खाली हलबो, साथे भला को एतबार आहे, भला छा ज़मानो कंहिंजो यार आहे। चुप कर चिंजणी हितां तूं बि हलंदे, चुप कर चिंजणी हितां तूं बि हलंदे, मिट्टीअ माउ आई मिट्टीअ साण मिलंदे, हिते घड़ी खण लाइ सरफराज़ वहिंवार आहे, भला छा ज़मानो कंहिंजो यार आहे। ज़माने जी रौनक घड़ी चार आहे। मशहूर रियाज़ सिंजणी जन तव्हांखे पंहिंजो ताज़ो शेर ॿुधायो। वाकई असांखे हिते हिकु ई वक़्तु रहणो आहे ऐं तमामु थोरो वक़्तु आहे, कलील वक़्तु आहे। कंहिंखे बि यादि कोन्हे जेको 50 साल 60 साल 70 साल थी वियो आहे। इहा हक़ीक़त आहे, जेको करिणो आहे उहो इन ई घड़ी में करिणो आहे, थोरी उमिरि में घणो कुझु करिणो आहे। अगरि केरु चाहे त घणो कुझु करे सघे थो, पर जंहिंखे 1000 साल बि जेकॾहिं मिले नथो करणु चाहे त कुझु बि कोन माणे सघंदो। तंहिंजे करे शाह साईं जो हिन शेर खेसि वरी बि नज़र कयां थो। वखर सो विहाए, वखर सो विहाए, जो पई पुराणो न थिए, वेचींदे विरात में ज़रूरु थिए न ज़ाए, साका हड़ हलाए, आग जंदी अॻ में। बड़ी महिरबानी।